अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह साहबी जॾहिं बि ख़िताब थींदा हा न अॻियां चवंदा हा त असांजो अबू अमा तोता क़ुर्बान वञे कॾहिं इहो सोचियो अथई त अबू अमा क़ुर्बान वञे वारी ॻाल्हि छो कंदा हा इन करे कंदा हा जो उन्हनि खे पक हुई उन्हनि खे ख़बर हुई त काइनात में जेका ज़ोर प्यारी सूरत आहे हस्ती आहे सो अबू आबी अम्मा आहे बेशक सुभान अल्लाह साहबी इन करे घोर करे कुर्बान करे ॻाल्हि कंदा हा ऐं या रसूल अल्लाह चवंदा हा पर तव्हां असांजे बहिराड़ी में या रसूल अल्लाह चवण ते त पाबंदी कान्हे का इन करे मां तोखे पैगाम ॾियो थो वञा है पवे कदगी बे का मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह भला ॾियो ख़बर ॻाल्हि सम्झ में वेठे थी या कान थी अचे पई अॼु जे कंहिंखे या रसूल अल्लाह चवणो आहे ऐं पंहिंजी मुश्किल मदीने वारे जे नाले ते हल करणाइणी आहे त बुलंद आवाज़ सां चवराए ख़ामोश को बि न रहे चो पवे गदगी बे का मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह अड़े सॼे बेसमझ ॿारनि खे सेखारियो या रसूल अल्लाह मिली करे चोरा पवई गदगी बे पुकारियो या रसूल अल्लाह है सदे बेसम